अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम है एजुकेशन इन फोकस ऐं मां आहियां तव्हांजो होस्ट नवीद नाज़िम जतोई। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मेडिकल जे हवाले सां तालीम ते गुफ़्तगू कयूं था। हू असांजा दोस्त, हू असांजा नौजवान जेका मेडिकल जी तालीम खे कंटिन्यू करणु था चाहिनि ऐं अॻिते वञी डॉक्टर एज़ अ प्रोफेशन जेका थियणु था चाहिनि, हुननि खे असां कोशिशि कंदासीं हिन पंहिंजे प्रोग्राम में सॼी इंफॉर्मेशन ॾियूं त असल में ही जेका स्टडीज़ जो सिलसिलो आहे काथों शुरू थिए थो, कीअं हू सुठा डॉक्टर्स थी सघनि था, स्पेशलाइज़ेशन छा आहे, कीअं थींदी आहे, स्पेशलाइज़ेशन में बि जेका हिकिड़ी डाइवर्सिफिकेशन आहे उहा कीअं थी सघे थी, कहिड़ी मेन फील्ड्स आहिनि जेका मेडिकल जे हवाले सां हिननि सभु इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था। ऐं पंहिंजे प्रोग्राम में असां कोशिशि कंदासीं त जेका बि असांजा नौजवान आहिनि जॾहिं उहो प्रोग्राम खे ॾिसी उथंदा त यकीनन जेका मेडिकल जे हवाले सां काफ़ी सुवाल आहिनि जेका हिन प्रोफेशन खे जॉइन करण खां पहिरियों हर स्टूडेंट जे माइंड में हूंदा आहिनि, उन में काफ़ी सारे सवालनि जा जवाब जेका आहिनि असांजे तालिब इल्म दोस्तनि खे मिली वेंदा। ऐं जेकॾहिं को रहिजी बि सवाल वेंदा त तव्हां असांखे फीडबैक जे ज़रिए सवाल पहुचाए सघो था। असां वरी पंहिंजे महिमाननि खे हिते मुख़्तलिफ़ महिमाननि खे हिते दावत ॾेई तव्हांजे सवालनि जा जवाब तव्हां ताईं पहुचाए सघूं था। हिन वक़्तु गुफ़्तगू कयूं था पंहिंजे मौज़ूज़ महिमान सां, डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख साहब असांजा अॼोका महिमान आहिनि। पाण एसोसिएट प्रोफेसर आहिनि डाउ यूनिवर्सिटी में, कम्यूनिटी मेडिसिन सां डॉक्टर साहब जो तालुक़ु आहे। अचो त गुफ़्तगू कयूं था ऐं डॉक्टर साहब खां पुछूं था त जेका मेडिकल जी एजुकेशन जे हवाले सां जेका असांजा आम कुझु सवाल आहिनि असांजे दिमाग़ में, हुन जा जवाब वठूं था। सर, तव्हांजी वॾी महिरबानी मुंहिंजे प्रोग्राम में आयो। मां पहिरियों त सवाल इहो जेको एजुकेशन वारो सॼो सिलसिलो आहे उन खां पहिरियों पुछणु चाहींदुमि, तव्हां इनकरेज कंदव स्टूडेंट्स खे त हू हिन फील्ड में अचनि? तव्हांजो हाणे माशाल्लाह एॾो वॾो एक्सपीरियंस थी वियो आहे त तव्हां जेका हिन फील्ड जा जेका बि प्रॉब्लम्स आहिनि उहा बि ॾिठा आहिनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन सोसाइटी जा पार्ट एंड पार्सल आहियो। त जॾहिं हिन सोसाइटी में रहो था, हुन इंस्पाइट ऑफ एवरीथिंग तव्हां सम्झो था त हीअ फील्ड अहिड़ी आहे जंहिंमें असांजा जेका नाज़रीन ॾिसनि था हुननि खे इनकरेज कजे त हू अचनि। साईं, महिरबानी तव्हांजी पंहिंजे प्रोग्राम में सॾण जी। असां वटि बज़ाहिर सां इहो थो सम्झियो वञे पियो त डॉक्टर्स एतिरा घणा आहिनि, रोज़ बरोज़ नवां मेडिकल ऐं डेंटल कॉलेज खुली रहिया आहिनि ऐं जेका माण्हू MBBS करे डॉक्टर थी ॿाहिरि निकिरनि था उन्हनि खे का नौकिरी बि कोन थी मिले, उहे वीचारा बेरोज़गार थिया वेठा आहिनि। उन जे करे हीअ अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें वञणु न खपे, पर हक़ीक़त इन जे बरअक्स आहे। असली इहो आहे त असां वटि जेकॾहिं असां दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां ॾिसूं, असां जेकॾहिं भेट करियूं, पाकिस्तान उन्हनि मुल्कनि मंझि आहे जेके दुनिया जा 57 मुल्क अहिड़ा आहिनि जंहिंमें तमामु वॾी खोट आहे हेल्थ प्रोफेशनल्स जी, जंहिंमें डॉक्टर्स बि अची था वञनि, डेंटिस्ट बि अची था वञनि, नर्सिस बि थी अची वञनि, ॿिया पैरामेडिक्स बि अची था वञनि पिया। पाकिस्तान उन्हनि मुल्कनि मंझि आहे। पाकिस्तान में एतिरी खोट आहे डॉक्टर्स जी जो हिन वक़्त ताईं बि जेके असां वटि अंग अखर आहिनि, प्रैक्टिकली मैदान में छा आहे उहा अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर अंगनि अखरनि जे हिसाब सां 12,000 माण्हुनि ते हिकिड़ो डॉक्टर आहे। हिकिड़ो डॉक्टर पाकिस्तान में हिकिड़ो आहे। अच्छा, थिए ईअं थो पियो, बज़ाहिर त ईअं थो लॻे न त हेॾा सारा डॉक्टर अचनि था पिया, डॉक्टर उहे वञनि किथे था? असां वटि एॾी घणी खोट आहे। हक़ीक़त इहा आहे त असां वटि खोट आहे। असां जेकॾहिं ॾिसूं जेके डॉक्टर्स वञनि था पिया, हाणे सभ खां पहिरीं छा थो थिए पियो त असां शुरूआत कयूं MBBS में दाख़िला जी। MBBS में जेका दाख़िला थी थिए त उन में छोकिरा ऐं छोकिरियूं उनजो रेशो इहो आहे त बॉइज़ ऐं गर्ल्स खे ॾिसूं त गर्ल्स जेके आहिनि डबल आहिनि। रफली जेके ॾिसूं था त सॼे पाकिस्तान जी जेका डेटा ॾिसूं त छोकिरियुनि जी एडमिशन डबल या उन खां बि अञा थोरो वधीक थी थिए। अच्छा, MBBS करण ताईं उन्हनि जो तइदादु आस्ते आस्ते घटिजंदो थो वञे पियो। PMDC में जेसि ताईं उन्हनि जी रजिस्ट्रेशन न थींदी तेसि ताईं उहे डॉक्टर प्रैक्टिस नथा करे सघनि। त PMDC जे रजिस्ट्रेशन जा असां अंग अखर जॾहिं ॾिसूं त तक़रीबन बराबरि था थी वञनि पिया छोकिरा ऐं छोकिरियूं। एतिरियूं छोकिरियूं छॾे थी वञनि हाणे उन ते बि असां अचूं था पिया त उन जा जेके मुख़्तलिफ़ रीज़न्स आहिनि, पर थिए ईअं थो पियो त हाणे डॉक्टर्स जो तव्हां ॾिसो त एडमिशन्स एतिरनि डॉक्टर्स जी थी, उन में छोकिरियूं एतिरियूं घटिजी वियूं। अच्छा, वरी जॾहिं असां प्रैक्टिकल फील्ड में ॾिसूं, असां हिकिड़ो प्रोजेक्ट बि कयो हुयो, मां WHO सां कयो प्रोजेक्ट। सिंध प्रोविंस में मुंहिंजो कमु सिंध सूबे में हुयो ऐं ॿियनि माण्हुनि जो कमु ॿियनि सूबनि में हुयो। असां हिते ॾिठोसीं त जेके डॉक्टर्स कमु था कनि पिया, वरी जॾहिं असां उन्हनि जा अंग अखर गॾु कयासीं त उन्हनि में छोकिरियूं अधु थी वञनि पियूं
ओके, जेके कमु करण वारा आहिनि। त हाणे तव्हां ॿुधायो त केतिरो नंबर घटिजी वियो, यानी डबल एडमिशन वरिता जॾहिं पीएमडीसी आया त त equal तक़रीबन थी विया, बराबरि थी विया। ऐं जॾहिं प्रैक्टिस में ग्राउंड ते अचनि था त हुन में छोकिरियूं जो छोकिरनि खां बि अधु अधु थी था वञनि पिया। अच्छा, इहे त अंग अखर जेके पीएमडीसी वटि आहिनि या जेका असां बि कमु कयोसीं जंहिं प्रोजेक्ट ते, त असांखे उतां इहा ख़बर पई। अच्छा, उन खां अलावा ॿियो छा थो थिए पियो त असां वटि खोड़ सातिरा डॉक्टर्स, हाणे पीएमडीसी वटि 2 लख ऐं कुझु जेके आहिनि माण्हुनि जी उते आहिनि जिन जी रजिस्ट्रेशन थियल आहे। अच्छा डॉक्टर साहब, मां छो त असां बिल्कुलु हिकिड़ो बीइंग माई सेल्फ बि लेनियन आहियां मां, बिल्कुलु मां चाहींदुमि त नाज़रीन जे लाइ इहा बि ख़बर हुजे त इहा पीएमडीसी छा आहे। ऐं जॾहिं तव्हां चओ था त डॉक्टर जेसि ताईं पीएमडीसी वटि रजिस्ट्रेशन नथो कराए तेसि ताईं हुनखे प्रैक्टिस नथो करे सघे, त पीएमडीसी छा? असल में इहो आहे त हर मुल्क में जिते बि जेको बि प्रोफेशन हूंदो आहे उन प्रोफेशन जी प्रैक्टिस करण जे लाइ हिकिड़ो लाइसेंस मिलंदो आहे। ठीकु आहे। त पाकिस्तान में लाइसेंस ॾियण जे लाइ डॉक्टर्स ऐं डेंटिस्ट खे डॉक्टर्स ॾियण जे लाइ पीएमडीसी आहे, पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल। जेसि ताईं उन्हनि वटि रजिस्ट्रेशन न थींदी त इन जो मतिलबु आहे त लाइसेंस तव्हां वटि न आहे, तव्हां प्रैक्टिस नथा करे सघो पिया। साॻे नमूने सां पीएमडीसी मां उन्हनि खे वठणी थी पवे पई। अच्छा, हाणे पीएमडीसी वटि 2 लख ऐं कुझु जेका आहे डॉक्टर्स जेके रजिस्टर थियल आहिनि, हाणे उन्हनि में उहे डॉक्टर्स बि आहिनि जेके शुरू खां वठी उन्हनि जी रजिस्ट्रेशन थी, उन्हनि मां वीचारा काफ़ी गुज़ारे बि विया। ऐं उन्हनि मां खोड़ सातिरा उहे आहिनि जिन जी असां वटि डेटा कोन्हे का, जेके पाकिस्तान खां ॿाहिरि हलिया विया आहिनि। त ही 12,000 ते हिकिड़ो डॉक्टर जेका असां चऊं था पिया, उहो बि इहो आहे जेके सभु जो सभु डॉक्टर रजिस्टर थियल आहिनि। असां सपोज़ इहो था करियूं त सभु जो सभु जीअर आहिनि ऐं कम बि कनि था पिया। त हाणे उन हिसाब सां त असां ॾिसूं त असल में तमामु घणी हक़ीक़त ई आहे त खोट आहे, डॉक्टर्स जी ज़रूरत आहे। बज़ाहिर इहो थो सम्झी वञे त यार डॉक्टर थी करे असां जेका आहे असांखे नौकिरी बि कोन थी मिले पई। असां वटि असल में मसइलो इहो आहे त सम्झो इहो थो वञे पियो रोज़गार माना सरकारी नौकिरी। जे सरकारी नौकिरी न आहे त इन जो मतिलबु आहे त तव्हां बेरोज़गार थिया वेठा आहियो ऐं तव्हां कुझु बि नथा करे सघो पिया। पर इहा शइ मेडिकल प्रोफेशन सां लागू नथी थिए पई। उहो इन करे लागू नथी थिए पई त प्राइवेट प्रैक्टिस तमामु घणी आहे ऐं प्रैक्टिस खां अलावा खोड़ सातिरियूं शयूं आहिनि जेके हाणे करे सघनि थियूं पियूं। असां वटि सम्झो इहो थो वञे पियो त जंहिं MBBS कई, हाणे MBBS 5 सालनि जो कोर्स आहे, उन खां पोइ 1 साल जो हाउस जॉब थींदो आहे। मां हाणे इन ते अचां स्टेप वाइज़। 5 इयर्स जो MBBS करण खां पहिरियों स्टूडेंट खे सेकेंड ईयर में प्री मेडिकल में बिल्कुलु एडमिशन वठणी पवंदी, उहा एडमिशन वठणी पवंदी। उन खां पोइ हाणे सिलसिलो इहो आहे त एंट्री टेस्ट थींदी हर मेडिकल कॉलेज जे लाइ। And he or she will have to go through the process of entry test. Entry test खां पोइ उन्हनि जी एडमिशन थींदी। एडमिशन खां पोइ 5 सालनि जो कोर्स आहे MBBS जो। सही। ऐं एंट्री टेस्ट माना जेकॾहिं मां चांडका में एडमिशन वठां तॾहिं बि, मां डाउ में वठां बिल्कुलु, किथे बि एडमिशन वठां मूंखे एंट्री टेस्ट मां गुज़रणो पवंदो। उहा हिकिड़ी यूनिफॉर्म क़िस्म जी टेस्ट आहे, उहा सभिनी ऐं इवन प्राइवेट सेक्टर में बि जेकॾहिं केरु वञे थो त उनखे बि उहा एंट्री टेस्ट ॾियणी पवंदी। सही आहे, ठीकु आहे। 5 इयर्स जो MBBS लाइ असांखे पढ़णो पवंदो, जंहिंमें 3 इयर्स जेके आहिनि उहा मेडिकल साइंस असां पढ़ूं था, मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स, ऐं 2 इयर्स जेके आहिनि उहा क्लिनिकल साइंस। पर बेसिकली हाणे थोरो मुख़्तलिफ़ कॉलेजिस में ऐं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में हिकिड़ो मुख़्तलिफ़ क़िस्म जो सिस्टम आहे पढ़ाई जो। पर सम्झो त 5 साल आहिनि जेके MBBS जे लाइ लॻाइणा था पवनि, उन खां पोइ 1 साल हाउस जॉब जो आहे। अच्छा, उन खां पोइ सम्झो इहो थो वञे जेको बि असां वटि हिन फील्ड में अचे न, त उहो इहो ज़रूरु सम्झे त हाणे जेका आहे MBBS खां पोइ बि अञा सफ़र जेका हिकिड़ो डिघो सफ़र आहे। हाणे सम्झो इहो थो वञे पियो त MBBS कईसूं त माना हर शइ पूरी थी वई, पर हाणे ईअं कोन्हे को। MBBS खां पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा कोर्सिस आहिनि जंहिंमें पोस्ट ग्रेजुएशन उहा करणी थी पवे पई। अच्छा सर, मां बिल्कुलु हिन ॻाल्हि खे, छो त हे तमामु वरी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे, डिटेल खां पुछणु चाहींदुमि। मां 5 इयर्स खां पोइ तव्हांखे अल्टीमेटली रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी पहिरों PMDC में। तव्हांखे रजिस्ट्रेशन कराइण ज़रूरी आहे, कंहिं जहिड़े बि स्टेप ते वञणु चाहियो था, हुनजे लाइ प्री रेक्विज़िट आहे त तव्हां वटि PMDC में रजिस्ट्रेशन। बिल्कुलु। PMDC जी रजिस्ट्रेशन खां पोइ ऑप्शंस कहिड़ा कहिड़ा आहिनि जेका तव्हां चओ था स्पेशलाइज़ेशन करणु ज़रूरी आहे? सिर्फ़ु MBBS जेको स्टूडेंट अचनि था उन्हनि खे दिमाग़ में रखणु खपे त 5 इयर्स जी स्टडी इज़ नॉट बिल्कुलु इहो न आहे त हिते मेडिकल जे एंड थी वियो। हुननि खे दिमाग़ में इहो रखणु खपे त स्टडीज़ जी शुरूआति बि वरी अॻिते एक्चुअली बिल्कुलु इहो सही था चओ पिया। सम्झणु ईअं खपे त MBBS खां पोइ हाणे अञा असुलु
दाख़िला थी आहे मेडिकल फील्ड में, ओके, उन में एंट्री थी आहे। ठीकु आहे। उन खां पोइ पोस्ट ग्रेजुएशन जो इहो न आहे त जेको MBBS कयो उहो प्रैक्टिस नथो करे सघे पियो, उहो जनरल प्रैक्टिस करे सघे थो पियो, किथे बि शहर में या ॻोठ में किथे बि वेही सघे थो पियो। पर जेकॾहिं केरु माण्हू पंहिंजो कैरियर में अॻियां वञणु थो चाहे पियो त उनखे इहो ज़रूरु ज़हन में रखणु खपंदो त MBBS खां पोइ पोस्ट ग्रेजुएशन करणी आहे। ठीकु आहे। पोस्ट ग्रेजुएशन करण जे लाइ असां वटि जेको तमामु सुठो दुनिया में जंहिंजो हिकिड़ो ॾाढो सुठो नालो आहे, इदारो आहे CPSP, कॉलेज ऑफ फिजिशियंस एंड सर्जन्स, ठीकु आहे, जंहिंजी डिग्री जेका आहे FCPS जी, FCPS दी हाईएस्ट डिग्री आहे। उन खां पोइ MCPS ऐं कुझु डिप्लोमा प्रोग्राम्स बि उहे कराइनि था पिया। ऐं उन खां अलावा हाणे इहो थियो आहे त असां वटि मेडिकल यूनिवर्सिटीज़ ठाहिण जो हिकिड़े क़िस्म जो रवाजु पइजी वियो आहे। मेडिकल कॉलेजिस जेके कंहिं हिकिड़ी यूनिवर्सिटी सां एफिलिएट हूंदा हुया, हाणे उहे पाण यूनिवर्सिटीज़ थी रहियूं आहिनि। त जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे यूनिवर्सिटीज़ पाण मेडिकल यूनिवर्सिटीज़ पाण बि डिग्रीज़ मेडिकल फील्ड जी पोस्ट ग्रेजुएट डिग्री ॾेई रहियूं आहिनि। त उहे बि करणियूं, उहो बि जेकॾहिं माण्हू करे थो पियो त उन खां पोइ उनजो बाक़ाइदा हिकिड़ो कैरियर शुरू थो थिए पियो। त केर बि माण्हू इहो न सम्झे त MBBS कई, MBBS करण खां पोइ बि ठीकु आहे, हू पंहिंजी क्लिनिक खोले सघे थो पियो, नौकिरी बि हुनखे मिली सघे थी, प्रैक्टिस बि करे सघे थो पियो। पर अॻियां हुनखे वञिणो आहे त हुनखे इहो ज़रूरु सोचणो पवंदो पोस्ट ग्रेजुएट करणो पवंदो। पोस्ट ग्रेजुएशन हाणे पोस्ट ग्रेजुएट चऊं था, पोस्ट ग्रेजुएशन जे लाइ हिकिड़ो त तव्हां FCPS जी ॻाल्हि कई त या त FCPS करे माण्हू या MCPS करे, यानी कॉलेज ऑफ फिजिशियन में बि। ऐं मां इहो बि चाहींदुमि त कॉलेज ऑफ फिजिशियन जो मक़सदु को इदारो अहिड़ो न आहे जिते तव्हां एडमिशन वठो था, उते क्लासिस थियनि था, तव्हां वञी हुते क्लासिस खां पोइ सेमेस्टरनि खां पेपर ॾियो था। उहो बि मां चाहींदुमि तव्हां थोरो मेथड ॿुधाए छॾियो त उहो कीअं आहे। ऐं मां हुनजे ऑल्टरनेट्स बि जेका पोस्ट ग्रेजुएशन जी जेकॾहिं इजाज़त ॾियो त मुख़्तसर ब्रेक वठां, पोइ वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते वधायूं। नाज़रीन, हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं था। असां सां डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख साहब मौजूदु आहिनि, एसोसिएट प्रोफेसर आहिनि कम्युनिटी मेडिसिन में डाउ यूनिवर्सिटी सां। हुननि खां पुछूं था त पोस्ट ग्रेजुएट जेका डॉक्टर साहब ॻाल्हि कनि था उहा छा आहे, असल इंपॉर्टेंस जेका डॉक्टर साहब एम्फेसिस कयो त MBBS खां पोइ पोस्ट ग्रेजुएशन जी आहे, उहा छो इंपॉर्टेंस आहे, हुन सभिनी इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ। तव्हां सां गॾु अचो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां ब्रेक ते वञण खां पहिरियों डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख साहब खां पुछो त जेको पोस्ट ग्रेजुएशन जी इंपॉर्टेंस जो चवनि था त छो एतिरी इंपॉर्टेंस आहिनि, ऐं जेकॾहिं इंपॉर्टेंट आहे त छा जेकॾहिं CPSP में हिकिड़ी डिग्री जेका FCPS आहे या MCPS आहे, हुनजे अलावा बि ऑल्टरनेट्स आहिनि या न आहिनि, इन ते गुफ़्तगू कयूं था। डॉक्टर साहब, पोस्ट ग्रेजुएशन जी तव्हां ॻाल्हि कई, मां पोस्ट ग्रेजुएशन ते मां तव्हां खां चाहींदुमि तव्हां बिल्कुलु डिटेल सां ॿुधायो। पर हीअ जेका हाणे जेका तव्हां थोरी देरि पहिरियों कॉलेजिस जी ॻाल्हि कई त प्राइवेट कॉलेजिस बि तमामु घणा थी विया आहिनि, त हुन में एडमिशन वठण वक़्तु स्टूडेंट्स खे कुझु शयूं चेक करणी घुरिजनि या तव्हां सम्झो था त एडमिशन ईअं ई? बिल्कुलु इहो ॾाढो ज़रूरी आहे, छाकाणि त कॾहिं कॾहिं ईअं थो थिए पियो त कोई अहिड़ो मेडिकल कॉलेज खुली वियो जेको PMDC वटि रिकग्नाइज़ न आहे, उन में दाख़िला थी वई, दाख़िला थियण खां पोइ विच में अचे कॾहिं ख़बर पई या कॾहिं MBBS डिग्री हथ में आई ऐं ख़बर पई PMDC वटि विया रजिस्ट्रेशन लाइ, त पतो पियो त भई त रिकग्नाइज़ मेडिकल कॉलेज कोन्हे को। त इहा इंपॉर्टेंट शइ आहे त तमामु घणो इम्पोर्टेंट आहे, वठण खां पहिरियों स्टूडेंट खे चेक करणु बिल्कुलु त उहो कॉलेज PMDC वटि रिकग्नाइज़ आहे या न। हाणे थोरी सख़्ती थी आहे त हाणे को बि अनरिकग्नाइज़ मेडिकल कॉलेज हिन वक़्तु बंदि थी विया आहिनि, पर उनजे बावजूदि बि इहो ज़रूरु मालूम करणु खपे त उहो कॉलेज PMDC वटि रिकग्नाइज़ आहे या न आहे। कैटेगरीज़ रखियल आहिनि PMDC में, त सुठा कॉलेज जी कैटेगरी न न बिल्कुलु उहो सिर्फ़ु रजिस्ट्रेशन उन्हनि वटि थींदी आहे, का कैटेगरी न आहे। डॉक्टर साहब, हाणे अचूं था पोस्ट ग्रेजुएशन जी त तव्हां जी त पोस्ट ग्रेजुएशन में असल में इहो आहे त जेकॾहिं वाक़ई बि पंहिंजे कैरियर में अॻियां वञिणो आहे त जेसिताईं पोस्ट ग्रेजुएशन नथी कजे त पोइ उन माण्हू जो कैरियर में उहो मज़ो नथो थिए पियो, उहो माण्हू अॻियां नथो वञी सघे पियो। उहा सम्झो त हिकिड़ी शुरूआति आहे, शुरूआति खां पोइ जेकॾहिं अॻियां वञिणो आहे, मथे वञिणो आहे त पोस्ट ग्रेजुएशन करणी पवंदी। अच्छा, हाणे FCPS जे लाइ हाणे सिर्फ़ु इहो कोन्हे को, पोस्ट ग्रेजुएशन जे लाइ कॾहिं इहो थो चयो वञे त भाई असां वटि फिजिशियन एतिरा सारा घणा थी विया, लाड़काणे सखर शिकारपुर में एॾा सारा डॉक्टर वेठा आहिनि, कराची त सॼी भरी पई आहे, हैदराबाद में एॾा घणा डॉक्टर आहिनि, ENT स्पेशलिस्ट एॾा घणा आहिनि, आई स्पेशलिस्ट एॾा घणा आहिनि, गाइनी में एतिरियूं घणियूं डॉक्टर्स आहिनि, हाणे असां काॾे वञूं। असल में इहो आहे त हिकु त इन्हनि हंधनि ते हिन वक़्तु बि ज़रूरत आहे, अञा ताईं बि इन्हनि सभिनी क्लिनिकल फील्ड्स में ज़रूरत आहे, पर उन खां अलावा क्लिनिकल फील्ड्स खां अलावा बि
पोस्ट ग्रेजुएशन करे सघे थी पई। अच्छा, उहा हाणे जीअं बेसिक साइंसिस में बेसिक में उन में जीअं हाणे जेके सब्जेक्ट्स असां वटि पढ़ाए था वञनि पिया, पैथोलॉजी, एनाटमी, फार्माकोलॉजी, फिजियोलॉजी, उन बेसिक्स में बि पोस्ट ग्रेजुएशन करे सघे थी पई ऐं उन जो बि हिकिड़ो सुठो स्कोप आहे। ठीकु आहे। अच्छा, उन खां अलावा बि हाणे जीअं मसलन असां ॾिसूं दुनिया में इहा शइ त थी रही आहे, पर हिते उहो काफ़ी वक़्त खां हली रही आहे, हिते आहिस्ते आहिस्ते थी रही आहे। हाणे मसलन असां वटि रेडियोलॉजिस्ट उनखे चयो वेंदो आहे जेको एक्सरे जो माहिर आहे, लेबोरेटरीज़ में वञी जेका। पर हाणे रेडियोलॉजिस्ट असां वटि रेडियोलॉजिस्ट माना उनखे एक्सरे जो कमु बि करिणो आहे, उनखे अल्ट्रासाउंड जो बि कमु करिणो आहे, CT स्कैन बि उनखे ॾिसणी आहे, MRI बि उनखे करणी आहे। पर दुनिया में ईअं न आहे, दुनिया में इन जी अञा सब स्पेशलाइजेशन आहे। रेडियोलॉजिस्ट माना सिर्फ़ु एक्सरेज़ जो, सिर्फ़ु CT स्कैन जो, सिर्फ़ु MRI जो, सिर्फ़ु अल्ट्रासाउंड जो, पर उते बि सिर्फ़ु अञा न आहे। एक्सरे जा अलॻि चेस्ट एक्सरे जो अलॻि आहे, बोन एक्सरे जो अलॻि आहे, ॿियनि एक्सरेज़ जो अलॻि स्पेशलिस्ट। अहिड़े नमूने सां अल्ट्रासाउंड में ऐं ॿियनि फील्ड्स में। या असां वटि हिन वक़्तु ईअं आहे त अखियुनि जो माहिर डॉक्टर माना उहो फिज़िशियन बि आहे त सर्जन बि आहे, पर दुनिया में ईअं कोन्हे। फिज़िशियन अलॻि आहे अखियुनि जो, त सर्जन अलॻि आहे। ऐं सर्जन अलॻि आहे त अखि जा हिसनि खे असां ॿिनि हिसनि में विरहायूं, एंटीरियर चेंबर जो सर्जन अलॻि आहे त पोस्टीरियर चेंबर जो अलॻि आहे। त तमामु घणियूं आहिनि। अच्छा, इन खां अलावा जेका असां जंहिंजी का अहमियत सम्झी नथी वञे पई, जेका आहे रिसर्च। हाणे रिसर्च में इहो थो सम्झियो वञे पियो त यार जेके पैसा जेकॾहिं कमाइणा आहिनि त क्लिनिकल। मां रिसर्च ते अचण खां पहिरियों तव्हां पुछणु चाहींदुमि त FCPS जी ॻाल्हि कई तव्हां, त एतिरी सारी फील्ड्स थी सघनि थियूं, माण्हू करे सघनि था। अच्छा, PhD छा में करे सघूं था? PhD बि सेम क्लिनिक में ऐं मेडिसिन में ॿिन्हिनि में थी सघनि थियूं, या अच्छा पोइ वरी सर्जरी में तव्हां PhD में नथा करे सघो? या न, बिल्कुलु PhD हर फील्ड में करे सघे थी पई। तव्हांजी बेसिक हुजे, तव्हांजी क्लिनिकल साइड हुजे, किथे बि PhD साॻिए नमूने सां करे सघे थी पई। PhD जो असल में त दुनिया में त हिकिड़े क़िस्म जो रवाज जेको आहे काफ़ी वक़्त खां आहे, पर हाणे जेका आहे इहा शइ हिते अवेयरनेस अची रही आहे ऐं आहिस्ते आहिस्ते माण्हू PhD जी तरफ़ वञी रहिया आहिनि ऐं उनजो बि तमामु वॾो स्कोप थी रहियो आहे। हर फील्ड में करे सघे थी पई। अच्छा, हाणे सिर्फ़ु जेकॾहिं हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु रिसर्च थो करे पियो, यानी त मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट करणा आहिनि, मुख़्तलिफ़ हंधनि ते हिकिड़ो कमु करणो आहे, सिर्फ़ु डेटा कलेक्ट करणी आहे, उहा डेटा कलेक्ट करे उनजी रिपोर्ट ठाहिणी, एनालिसिस करणी आहे, रिपोर्ट ठाहिणी आहे ऐं पब्लिश कराइणी आहे। हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु इहो त कमु करे पियो, त उन लाइ इहो सम्झो वञे त यार उहो त माण्हू बुख मरंदो। पैसा जेकॾहिं कमाइणा आहिनि पाकिस्तान में, जेकॾहिं पैसा कमाइणा आहिनि त वञिणो आहे तव्हांखे क्लिनिकल साइड में, उते तव्हांजी क्लिनिक हलंदी, कंसल्टेंट थिया वेठा हूंदो, तव्हां हेतिरा सारा पैसा कमाईंदव। पर असल में तव्हांखे मां ॿुधायां त डोनर्स, हाणे असां जहिड़ा मुल्क एक्चुअली डोनर्स ते था हलनि न, ठीकु आहे, त डोनर्स जेके आहिनि, फंडिंग एजेंसीज़ जेके आहिनि, सभ खां वधीक जेके फंडिंग करे रहिया आहिनि उहे रिसर्च में पिया कनि। ऐं उन में बि वरी सभु स्पेशलाइजेशन्स आहिनि। इवन केरु माण्हू इहो आहे सिर्फ़ु रिपोर्ट राइट, डेटा कलेक्शन थी न, उन में सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू एक्सपर्ट आहे रिपोर्ट राइटिंग जो, उहो माण्हू मिलियंस कमाए सघे थो सिर्फ़ु रिपोर्ट राइटिंग ते। त उहे वेही करे, अच्छा तव्हां हिन वक़्तु बि नेट ते ॾिसंदव, नेट ते माण्हू वेठा आहिनि त भाई मां MCPS पियो कयां, FCPS पियो कयां, या ॿी का मास्टर्स पियो कयां, उन में हीअ जेका मूंखे डिज़र्टेशन आहे या मुंहिंजी थीसिस आहे उन में मूंखे हेल्प खपे या रिपोर्ट लिखणी आहे, नेट ते वेठा आहिनि, तव्हांखे उहे उते मिली वेंदा माण्हू, उनखे पे करियो, पे करण खां पोइ तव्हांखे उहो जेका करे तव्हांखे डेटा एनालिसिस करणी आहे, डेटा में को प्रॉब्लम आहे उहो इन हिसाब सां तव्हां उनखां हेल्प वठी रहिया आहियो। ऐं उहा हेल्प जेका आहे तव्हां इहो न आहे त डेटा कलेक्शन तव्हां उनखे नथा चओ त उहो डेटा कलेक्ट करे, न बिल्कुलु न, इहो इन जे करे थी सघे थो त तव्हां हाणे बिल्कुलु कंहिंजी इंग्लिश लैंग्वेज एतिरी सुठी कोन्हे का, ॿिए खां जेकॾहिं का हेल्प वठे थो त वठी सघे थो। त असल में ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त रिसर्च वारो माण्हू फंडिंग एॾी घणी आहे जो जेकॾहिं वञे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोजेक्ट्स करणा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल असां चऊं त असां वटि TB आहे, मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, TB आहे, हेॾी घणी TB पाकिस्तान में छो आहे ऐं उन ते जेकॾहिं रिसर्च कजे त कहिड़नि माण्हुनि में वधीक थी थिए पई, कहिड़े वक़्तु वधीक थी थिए पई, छो थी थिए पई, कहिड़ा फैक्टर्स आहिनि जेके मुख़्तलिफ़ पॉपुलेशन जे सब ग्रुप्स में जेके सबब था बणजनि TB जे वधीक थियण जा, उन जे लाइ का डोनर एजेंसी हेॾी सारी फंडिंग थी करे, तव्हां वञी उन ते कमु करियो, उहो कमु करे डेटा कलेक्ट, तव्हां डेटा कलेक्ट करे
तव्हां एनालिसिस कयो था, रिपोर्ट ठाहे तव्हां ॾियो था, तव्हां हेॾा सारा पैसा तव्हांखे कमाए डॉलर्स था में पिया। पैसो थी वञे ऐं उहो जॾहिं एतिरो- पाकिस्तानी करेंसी में कन्वर्ट कयूं था त त एॾो घणो ऐं एतिरो सुठो पे थो थिए पियो त क्लिनिशियंस भले केतिरो बि कमाइनि पर हू उन खां वधीक थो कमाए पियो। सही। अच्छा, उनजो वरी हिकिड़ो फ़ाइदो इहो बि आहे त हिकिड़ा माण्हू इहो था चाहिनि पिया त असांजी लाइफ जीअं हाणे डॉक्टर जी लाइफ आहे, क्लिनिशियन आहे, सुबुह जो उथियो क्लिनिक ते वियो, हॉस्पिटल में वियो, OPD में वियो, मेडिकल कॉलेज या यूनिवर्सिटी में वियो, शाम जो क्लिनिक ते वियो, मतिलबु हिकिड़े क़िस्म जो फिक्स रूटीन आहे। जी बिल्कुलु। पर जेकॾहिं माण्हू रिसर्च जे तरफ़ थो वञे हा, पियो हू त- त उनजी लाइफ मोनोटोनस कोन्हे का, हा, उहो sky's the मुख़्तलिफ़। limit आहे। उहो माण्हू कॾहिं त 24 कलाक तमामु घणो मशगूल आहे, जी कॾहिं त 24 कलाक ई फारिग वेठो आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं त हिकिड़ा माण्हू उहे था चवनि त न भई असांजो हिकिड़ो फिक्स रूटीन हुजे, उहो उन तरफ़ वञनि। हिकिड़ा माण्हू था चवनि त यार असां एडवेंचरस आहिनि, एक्सपेरिमेंट करणु चाहिनि त था, असां उनजे हिन दिमाग़ में तरफ़ क्यूरियोसिटी वञूं। वधीक आहे, बिल्कुलु। तव्हां सम्झो था पैसनि जो मसलो न थींदो त उन में बिल्कुलु को पैसनि जो, असल में असां वटि इहो थो सम्झो वञे न त हिते त पैसा आहिनि ई न, जी। पर हिते बि तमामु घणा पैसा आहिनि जेकॾहिं माण्हू सिर्फ़ु इन तरफ़ वञे थो पियो त क्लिनिकल साइड, बेसिक साइड या जेकॾहिं रिसर्च जे तरफ़ वञे थो पियो। ऐं जेकॾहिं ॾिसो फील्ड्स जी ॻाल्हि थी थिए न, फील्ड हाणे स्पेशलाइज़ेशन ऐं सब स्पेशलाइज़ेशन थी थिए पई। हाणे हिते पाण वेठा आहियूं, हाणे तव्हां ॿुधायो त मेडिकल जर्नलिज़म, जेकॾहिं मेडिकल जर्नलिज़म ते अचूं, हेॾा सारा हाणे BBC जे लाइ सम्झो त कमु करिणो आहे। जी जी हाणे उते रिपोर्ट तव्हां ॿुधायो त कहिड़ो माण्हू बहितर रिपोर्ट करे सघे थो पियो, उहो माण्हू जेको मेडिकल प्रोफेशन सां हूंदो। जी। त उनजो जेकॾहिं बैकग्राउंड मेडिसन जो आहे, मेडिकल बैकग्राउंड आहे, अॻियां हली करे हू जर्नलिज़म में का डिग्री वठे थो पियो ऐं उन फील्ड में वञे थो पियो त हू उते तमामु सुठो सेट थी सघे थो पियो। बिल्कुलु सही। इहा तव्हां वरी इंपॉर्टेंट ॻाल्हि कई। मां हिन ते वरी पॉइंट मूंखे इहो बि दिमाग़ में आयो त डॉक्टर्स MBA बि कनि था प्लस में, ऐं वरी सुठी फार्मास्यूटिकल्स में, मल्टानेशनल्स में। बिल्कुलु, इन ते तव्हांखे साईं मां ॿुधायां त तव्हां ॾिसो त हाणे मसइलनि पुराणो दौर त ख़तमु थी वियो न। हाणे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल जो जेको असां वटि पुराणो MS थो अचे पियो, मेडिकल सुपरिटेंडेंट। हाणे उनजो मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ नाला आहे, हॉस्पिटल जो मैनेजर आहे या हॉस्पिटल जो एडमिनिस्ट्रेटर आहे। पुराणो दौर त इहो हो जे MBBS कई डॉक्टर थियो, उहो अॻियां वञी करे हॉस्पिटल जो MS थींदो, उहो अॻियां वञी करे DSO थींदो, उहो अॻियां वञी कंहिं प्रोजेक्ट जो डायरेक्टर थींदो। त असल में इहो आहे त असां वटि ॾिसो न हेल्थ स्टेटस, असां ॾिसूं त हेल्थ इंडिकेटर्स एॾा बुरा छो आहिनि। असां जेकॾहिं उन्हनि खे भेटियूं था पिया इंडिया सां, इवन बांग्लादेश सां, श्रीलंका, ईरान, त असांखां घणो अॻिते वधी विया आहिनि। त हिते एतिरा पोइते छो आहिनि? इन करे त असां वटि ट्रेंड एंड क्वालिफाइड माण्हू कोन आहिनि। DSO असां वटि उहो थो थिए पियो जेको माण्हू सिर्फ़ु MBBS आहे, हुनजो VN ई कोन्हे को, हुनखे ख़बर ई कोन्हे का हॉस्पिटल साईं, हुनजो उहो बिल्कुलु कमी कोन्हे को। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त हाणे इहा इन में बि पोस्ट ग्रेजुएशन जी ज़रूरत आहे। त हाणे फील्ड्स एॾियूं घणियूं आहिनि त उते उन में हाणे जीअं तव्हां MBA जी ॻाल्हि कई त MBA करे थो पियो, MPH करे थो पियो, ऐं या ॿियूं डिग्रियूं अहिड़े क़िस्म जूं वठे थो पियो। उहो माण्हू वञे थो त उते तमामु सुठे नमूने सां सेट थी सघे थो। जी, इजाज़त ॾियो त हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं, वापसि अची थोरो करिकुलम ते बि ॻाल्हायूं था ऐं रिसर्च ते तमामु सुठी हिकिड़ी डिस्कशन ऐं डिबेट जेका असांजी थी आहे, हुन सां गॾु ॿिया कुझु टॉपिक्स हुन ते बि गुफ़्तगू कयूं था। नाज़रीन, हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं था। डॉक्टर साहब तमामु इंपॉर्टेंट ॻाल्हि कई त सिर्फ़ु MBBS खां पोइ जेकॾहिं तव्हां थोरो रिसर्च कयो ऐं जेको हिकिड़ो रिवायती तरीक़नि सां न बि हलूं, असांजा स्टूडेंट जेके ईंदा, त तमामु घणी फील्ड्स आहिनि जंहिंमें सुठी अर्निंग बि आहे, तव्हांजी लाइफ में सुठो हिकिड़ो जेको आहे, जेकॾहिं तव्हां रिसर्च करणु चाहियो था, नॉलेज वधाइणु चाहियो था, त तमामु घणा स्कोप आहिनि। सिर्फ़ु इहो जेका आहे थोरी हिन जे लाइ बि तव्हांखे थोरो रिसर्च करण जी ज़रूरत आहे त छा छा पॉसिबिलिटीज़ आहिनि। मुख़्तसर ब्रेक खां पोइ थोरो हिनखे अॻिते था वधायूं। मां डॉक्टर साहिब खां ब्रेक खां पोइ वापसि अची इहो सुवालु पुछणु चाहींदुमि त MBBS खां पोइ जेका पोस्ट ग्रेजुएशन आहे उहो केतिरो टाइम लॻंदो आहे? हुन में 2 साल लॻंदा आहिनि, 3 साल लॻंदा आहिनि? हुन खां पोइ जेको हिकिड़ो माण्हू स्पेशलिस्ट थिए थो, हिन सभु इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था। मुख़्तसर ब्रेक खां पोइ तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां सां महिमान मौजूदु आहिनि डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख साहब, एसोसिएट प्रोफेसर आहिनि कम्युनिटी मेडिसिन में डाउ यूनिवर्सिटी में। अचो त हुननि खां पुछूं था। सर, मां ब्रेक ते खां पहिरियों सुवालु पुछियो त जेका पोस्ट ग्रेजुएशन आहे हुन में टोटल ड्यूरेशन MBBS जा 5 साल स्टूडेंट ॾिना, पोइ 1 ईयर हाउस जॉब कयो, हुन खां पोइ अञा केतिरो टाइम लॻंदो आहे? असल में उन जे लाइ साईं आहे त पढ़ाई, हक़ीक़त मेडिकल फील्ड में सॼी ज़िंदगी जे लाइ पढ़ाई आहे। पर जेकॾहिं का डिग्री वठणी आहे त मुख़्तलिफ़ डिग्रीज़ जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जो वक़्तु खपे थो पियो। कुझु अहिड़ियूं डिग्रीज़ आहिनि जेके 2 सालनि में बि थियनि थियूं, कुझु 3 सालनि 4 सालनि में थियनि थियूं, 5 साल। हाणे FCPS जे लाइ घटि में घटि पार्ट 1, उन में पार्ट 1 ऐं पार्ट 2 थिए थो पियो। हाणे पार्ट 1 उहो उन ते
तो डिपेंड करे पियो थो केतिरे टाइम में हाँ, थियो हुन में करे पियो। जेकॾहिं फेल थी थो वञे त उहो त ॿी के ॻाल्हि अहिड़ा आहे। माण्हू आहिनि जेके हाउस ऑफ जे दौरान ई पार्ट 1 करे। हा, पार्ट 1 जे लाइ को बि टाइम फिक्स कोन्हे, कॾहिं बि पार्ट 1 करे सघे थो, या कंहिं बि डिग्री जे लाइ को टाइम मुक़ररु कोन्हे को। ठीकु आहे। त MBBS जे हेतिरे टाइम में खां पोइ करिणो आहे इहो ज़रूरी कोन्हे। त के माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके हाउस ऑफ जे दौरान पार्ट 1 करे था छॾनि पिया, उन खां पोइ मुख़्तलिफ़ स्पेशलाइज़ेशन्स में कंहिंमें 4 साल पार्ट 2 जी रिक्वायरमेंट जे लाइ लॻनि था, कंहिंमें 5 साल लॻनि था पिया। सही। त उहे करण खां पोइ वरी उहो उन ते डिपेंड थो करे त उन जी तयारी केतिरी आहे। पार्ट 2 जो इम्तिहान ॾींदो, पास कंदो, उनखे FCPS जी डिग्री मिली वेंदी। सही। उन में जेके असांजा नौजवान हिन फील्ड में अचणु था चाहिनि पिया, उन्हनि खे मुंहिंजी सलाह इहा हूंदी त FCPS खां अलावा MCPS बि आहे ऐं ॿिया नंढा नंढा ॿिया प्रोग्राम बि आहिनि। ठीकु। असल में जेकॾहिं वाक़ई बि हिन फील्ड में अचिणो आहे, उनजो मज़ो बि वठिणो आहे, कमाइणो बि आहे, पर को सुठो स्टेटस बि केरु चाहे थो पियो, त शॉर्टकट जो केरु न सोचे। ओके। इहो न सोचे त भई हिकिड़े साल MBBS करण खां पोइ को हिकिड़े साल जो को हल्को फुल्को कोर्स करे छॾियूं या 2 सालनि जो, पोइ किथे वञी बिल्कुलु उहो करण खां पोइ बि किथे कंहिं सुठी जॻह ते वञी बीहंदा। पर उन खां पोइ जॾहिं हू ॾिसंदा न त यार हू जेको मूंसां गॾु हुयो, उन FCPS कई ऐं PhD कयो, हू अॼु हिते वेठो आहे ऐं मां किथे वेठो आहियां, त पोइ उन माण्हूअ खे ॾाढो अफ़सोस थींदो। त उन जे करे शॉर्टकट जो, जेकॾहिं वाक़ई कुझु करिणो आहे त शॉर्टकट जो न सोचे, इहो सोचे त अॻियां वञिणो आहे। अॻियां वञिणो आहे त जेके वॾियूं डिग्रीज़ आहिनि उहे 4-5 साल ॿिया लॻाए उन में वञनि। अच्छा, हाणे क्लिनिकल इन सां रिलेटेड हिकिड़ी ॻाल्हि मां इहा ॿुधायां त के माण्हू इहो आहे त असां वटि ज़ाहिर आहे हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके वीचारा एतिरो अफोर्ड करे नथा सघनि पिया। MBBS करण खां पोइ क्लिनिकल साइड में पार्ट 1 खां पोइ जेको बि करे थो पियो, अॻ में इहो न हो त पार्ट 2 जी रिक्वायरमेंट केरु वञी किथे बि अटैचमेंट वठी मुफ़्त में कमु कंदो हुयो, पर हाणे इहो लाज़मी आहे, उनखे 48,000 रुपया पघार मिलंदी। जेको बि पार्ट 1 करे थो त उनखे जेकॾहिं नौकिरी न बि आहे त जंहिं बि हॉस्पिटल में कमु कंदो, रिक्वायरमेंट पंहिंजी पूरी कंदो पार्ट 2 जी, उनखे पघार उतां मिलंदी। सही। उन खां अलावा नॉन क्लिनिकल, घणो करे नॉन क्लिनिकल जेके डिग्रीज़ आहिनि, मास्टर्स आहिनि, MPH करे थो, मास्टर्स इन पब्लिक हेल्थ, या PhD करे थो, उन जे लाइ तमामु घणियूं स्कॉलरशिप्स आहिनि। ऐं उहे स्कॉलरशिप्स अॼुकल्ह जो दौरु आहे, इंटरनेट ते विहो, इंटरनेट ते विहण सां तव्हांजे साम्हूं हेॾी सारी लिस्ट अची वेंदी, या हिकु ॿ दफ़ो तव्हां पाण खे कंहिं ऐं किथे तव्हां लिंक थी वञो, उन लिंक थी वञण खां पोइ तव्हांखे पंहिंजो पाण उन्हनि जा अपडेट्स पिया ईंदा, जेके बि स्कॉलरशिप्स हूंदियूं। ऐं उहे स्कॉलरशिप्स एॾियूं सुठियूं स्कॉलरशिप्स आहिनि जो उन्हनि जो सॼो ख़र्चु उन्हनि मां निकिरी थो वञे। केतिरा त माण्हू अहिड़ा आहिनि उनखे UK जी स्कॉलरशिप मिली वई, USA जी मिली वई, कैनेडा जी, ऑस्ट्रेलिया जी स्कॉलरशिप मिली वई, उते ई उहो डिग्री करे वरी उते ई रही पिया, वापसि ई न आया। उतां ई हुननि खे उन्हनि मास्टर्स कई या PhD कई, उते उन्हनि खे नौकिरी मिली वई, हू वापसि न आया। त इहो बि सोचिजे त जेकॾहिं पैसा न आहिनि, ऐं कुझु त इवन असां वटि जीअं मसइलनि हिते असां वटि आगा खान यूनिवर्सिटी आहे, उन वटि तव्हांजी का दाख़िला थिए थी, उहा ॾाढी महांगी यूनिवर्सिटी आहे, पर दाख़िला थी वञण खां पोइ जेकॾहिं कंहिं वटि पैसा न आहिनि, बिल्कुलु न कंदा, उनखे कर्ज़ ॾींदा, स्कॉलरशिप ॾींदा, या ॿियो कुझु कंदा, पर उहो माण्हू उते पढ़ंदो ज़रूरु। त इन तरीक़े सां केरु बि इहो सोचे यार मूं वटि त पैसा ई कोन्हनि की मां एतिरो इंतज़ारु, MBBS करण ताईं जो इंतज़ारु करिणो पवंदो, उन खां पोइ थोरो घणो उहो माण्हू कमाइणु ज़रूरु शुरू कंदो। ऐं स्कॉलरशिप्स वारी ॻाल्हि जेका आहे न, असांजे घणनि नौजवाननि खे ख़बर ई कोन्हे का, त इहा शइ मतिलबु एतिरी फैलाइणु खपे। ईअं बि न आहे त स्कॉलरशिप यार मूंखे मिली त हू जेका आहे उनखे न मिलंदी। एॾियूं घणियूं स्कॉलरशिप्स आहिनि ऐं नेट ते पियूं आहिनि, उते वञी केरु सर्च करे त हेॾियूं सारियूं स्कॉलरशिप्स मिलंदियूं, उन में माण्हू अॻियां वञी सघे थो। अच्छा डॉक्टर, करिकुलम जेका आहे निसाब साईं, हू MBBS जो हुजे या जॾहिं असां FCPS जी ॻाल्हि था कयूं या PhD जी ॻाल्हि था कयूं, PhD में त ईअं तव्हांखे पाण रिसर्च करणी हूंदी आहे, त हू करिकुलम कॉन्स्टेंटली अपडेट थींदो रहंदो आहे, या हीअ जेका असां बेसिक्स हूंदियूं आहिनि, बेसिक्स सेम रहंदियूं हर जॻह ते? न, बेसिक्स त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके सेम रहनि थियूं पियूं, पर उहो बिल्कुलु कंटिन्यूअसली अपडेट थींदो थो रहे पियो, छाकाणि त मेडिकल फील्ड में रिसर्च मुसलसिल रिसर्च आहे, ऐं असां वटि उन खां अलावा हिकिड़ो CME कंटिन्यूअस मेडिकल एजुकेशन प्रोग्राम्स, ऐं उहो त हाणे ज़रूरी थी वियो आहे। इवन PMDC हाणे ज़रूरी कयो आहे त रजिस्ट्रेशन जंहिंजी 5 सालनि जे लाइ आहे, वरी उन खां पोइ जॾहिं रिन्यू कराइण जे लाइ वेंदो त उन जा कुझु आवर्स उन्हनि मुक़ररु कया आहिनि, त जेको कंहिं टीचिंग इंस्टीट्यूट में आहे या जेको जनरल प्रैक्टिस थो करे, त उन
CME जा उहे ओतिरा आवर्स पूरा जेकॾहिं कया आहिनि त उनजी रिन्यूअल थींदी, न त उहा न थींदी। त अपडेट कंटिन्यूअसली थींदो थो रहे पियो। असांजो जेको बि करिकुलम आहे उहो कंटिन्यूअसली अपडेट थींदो रहे थो। न सिर्फ़ु करिकुलम अपडेट थो थिए पियो, पर उन खां अलावा जेका टीचिंग मेथडोलॉजी आहे उहा बि अपडेट थी रहे पई ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिकिड़े क़िस्म जा तजुर्बा कया था वञनि पिया। मां टीचिंग ते ज़रूरु ईंदुमि, पर मुख़्तसर तौर ते मैं पहिरियों इहो सवाल पुछण थो चाहियां त असांजा स्टूडेंट जेके सेकेंड ईयर कनि था, इंटर कनि था प्री मेडिकल में, हाणे तव्हां बि इहा ॻाल्हि नोट कई हूंदी त काफ़ी जॻहनि ते अख़बारनि में इश्तिहार अचनि था त चाइना में या दुनिया जे अलाए कहिड़े हिसे में वञी तव्हांखे MBBS कराइनि था। त हुते वञण खां पहिरियों छा असांखे इहो ॾिसणु खपे त भली हुते मेडिकल जी MBBS कनि, पर हुनजी डिग्री काफ़ी दायरा अहिड़ा आहिनि जंहिंजी डिग्री पाकिस्तान में PMDC रिकग्नाइज़ ई न कंदो आहे। हू वॾो 5 साल करे था अचनि, बिल्कुलु, ऐं हुतो रिकग्निशन ई न आहे। बिल्कुलु, पोइ हिन जे लाइ इहो वॾो इशू आहे, ख़ासि करे सेंट्रल एशियन कंट्रीज़ में जो काफ़ी थियो आहे त उते वञनि था पिया, उतां खां MBBS या उते MD जी डिग्री था ॾियनि पिया, उहो वापसि हिते वठी आया त उन्हनि जी उहो रिकग्नाइज़ आहे ई कोन, डिग्री रिकग्नाइज़ कोन्हे का, उन्हनि जी हिते रजिस्ट्रेशन नथी थिए पई, उहे परेशानी में था अची वञनि पिया। त उन लाइ ज़रूरी आहे त भले ॿियनि हंधनि ते जेकॾहिं उनखे को मौक़ो मिले थो त भले वञनि, पर इहो ज़रूरु मालूम कनि त उहो हिते PMDC वटि रिकग्नाइज़ प्रोग्राम आहे या न आहे। जेकॾहिं न आहे त पोइ उन्हनि खे बिल्कुलु न वञणु खपे। पैसा ज़ाया करिणो थींदो। बिल्कुलु, न सिर्फ़ु पैसा ज़ाया थींदा पर हुननि जो कैरियर तबाह थी वेंदो। ठीकु। अच्छा डॉक्टर साहब, जेका तव्हां हाणे ॻाल्हि पिया कयो त जेका करिकुलम बि अपडेट थिए थो, जेका फैकल्टी आहे पढ़ाइण वारी उहा बि एतिरो अपडेट थिए थी, हू बि मतिलबु कॉन्स्टेंटली पेसअप रहे थी सॼी दुनिया में जेका डेवलपमेंट अचनि थियूं। बिल्कुलु, छा टेक्नोलॉजी सां बि एतिरी फैमिलियरिटी एतिरो बिल्कुलु उहो तमामु घणो ज़रूरी आहे। उन खां अलावा त अॻिते वधी नथो सघे न। करिकुलम त अपडेट करण वारा ई ज़ाहिर फैकल्टी आहे, ऐं फैकल्टी पाण ई अपडेट न हूंदा त करिकुलम खे अपडेट कीअं कंदा। इहो बिल्कुलु ज़रूरी आहे। ऐं इहो बि ईअं बि न आहे त मतिलबु को सफ़ा सॼी दुनिया असां वटि हिकदमि मटिजी वई आहे, अञा खोड़ साथियूं पुराणियूं शयूं हलनि पियूं, पर बहरहाल शयूं तमामु घणियूं मटियूं आहिनि ऐं इहा शइ ज़रूरी आहे। जेको न कमु करण वारो आहे त उहे त ठीकु आहे, उहे माण्हू आहिनि नथा कमु कनि, पर मेजॉरिटी उन्हनि माण्हुनि जी आहे ऐं इहा शइ ज़रूरी बि आहे। जेसिताईं अपडेट पाण खे न कंदा तेसिताईं त उहे अॻियां हली नथा सघनि पिया। जेका टेक्नोलॉजी में एडवांसमेंट अचे थी उहा बि असांजा कनि था। बिल्कुलु साईं, उन में ॾिसो न खोड़ साथियूं शयूं हाणे जीअं ॾिसो, अॻ में MBBS जा जेके कुझु सब्जेक्ट्स हुया, हाणे उहे सब्जेक्ट्स न सिर्फ़ु असां वटि जेको बेसिक सब्जेक्ट आहे उन बेसिक सब्जेक्ट में जेका नॉलेज इंफॉर्मेशन उहा वधी रही आहे, पर ॿिया सब्जेक्ट्स बि उन में एड थी रहिया आहिनि। असांजे हाणे फॉर एग्ज़ाम्पल बिहेवियरल साइंस आहे, हाणे बिहेवियरल साइंस इज़ पार्ट ऑफ MBBS। अॻ में इहा शइ कोन हुई, हाणे अॻ में इहा शइ न हुई त हेल्थ मैनेजमेंट पढ़ाई वञे, हेल्थ इकोनॉमिक्स पढ़ाई वञे, MBBS वारनि खे इहा शइ न हुई, रिसर्च मेथडोलॉजी पढ़ाई वञे, अॻ में इहा शइ न हुई। त हाणे इहे शयूं उन में उन जीअं जीअं टाइम गुज़रे थो पियो त खोड़ साथियूं शयूं उन में मिली रहियूं आहिनि। त MBBS जो जेको कोर्स आहे उहो करिकुलम उहो बि वधी रहियो आहे। त अपडेट यकीनन थिए थो, अपडेट सां गॾोगॾु कोर्स में बि मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम शामिल थींदा था वञनि पिया। ठीकु सर, लास्ट जेका मुंहिंजो सुवाल हूंदो त तव्हां रिसर्च ते काफ़ी डिटेल सां गुफ़्तगू कई, पर तव्हां सम्झो था त पाकिस्तान में रिसर्च जो जेको आहे एतिरा इंट्रस्टेड आहिनि, असांजा डॉक्टर्स कनि था रिसर्च, या तव्हां सम्झो था त रिसर्च असां वटि एतिरी सुठी प्रायोरिटी न रही आहे? साईं, असां वटि प्रायोरिटी त नो डाउट न रही आहे, पर असल में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो न त गवर्नमेंट जी प्रायोरिटीज़ त ठीकु आहे, पंहिंजूं जेके आहिनि हाणे जिते लेस देन 1% GDP जो हेल्थ ते ऐं एतिरो ई तक़रीबन एजुकेशन ते ख़र्चु थींदो हुजे त उहो असां सम्झूं था त गवर्नमेंट जी केतिरी प्रायोरिटी आहे। पर असल में पंहिंजे कैरियर जे हिसाब सां ॾिसिजे त फंडिंग इन में तमामु घणी थिए थी पई, ऐं रिसर्च जिन माण्हुनि जे ज़हन में रिसर्च करणु आहे उहे रिसर्च जी तरफ़ ज़रूरु वञनि, ऐं उते बि ओतिरो ई हू पंहिंजो कैरियर ठाहे सघनि था जेतिरो कंहिं क्लिनिकल सब्जेक्ट में वञी ठाहे सघनि था पिया। ठीकु, लास्ट क्वेश्चन बिल्कुलु, त तव्हां जेका असांजा स्टूडेंट्स अचनि था हुननि जे लाइ जेको मेडिकल में जेका हिकिड़ो जीअं तव्हां हाणे गुफ़्तगू में विच में हिकिड़ो तमामु सुठो पॉइंट ॾिनो त शॉर्टकट्स न आहिनि, ईअं हुनजे अलावा ॿी का अहिड़ी जेका ॻाल्हि करणु चाहियो जेका असांजा मेडिकल में अचण स्टूडेंट्स चाहिनि था, होप्स हुनजे लाइ सुठियूं आहिनि, सैलरी पैकेजिस जे हवाले सां बि, कम जे हवाले सां बि, स्ट्रेस जे हवाले सां बि, जेका ग्राउंड रियलिटीज़ आहिनि उहा छा आहिनि? साईं, ग्राउंड रियलिटीज़ हक़ीक़त आहे इहा आहे त हिन वक़्त ताईं बि मेडिकल प्रोफेशन जे लाइ ओतिरो ई चार्म आहे जेतिरो अॻे सम्झो वेंदो हुयो।
पर ऐं ही उहो वाहिद पेशो आहे जंहिंखे मसीहाई पेशो चयो थो वञे पियो ऐं डॉक्टर जी जेका इज़त हिन मुआशिरे में सभिनी प्रोफेशन्स खां वधीक थिए थी पई पर उहो जॾहिं पाण इहो साबित करे त वाक़ई मां इन शइ जे अहिल आहियां उनखे जेकॾहिं सुठी ॼाण आहे हू महिनत करे डॉक्टर थिए थो पियो त हू कॾहिं बि पोइ हिते न रहंदो उनजो कैरियर अॻियां ई वेंदो उन जे करे जेको बि हिन फील्ड में अचणु चाहे हू सिर्फ़ु ज़हन में इहो रखे त MBBS करे मामिलो ख़तमु न थियो उन खां पोइ अञा अॻियां वञिणो आहे जेको अॻियां वञण जो सोचींदो उहो अॻियां कामयाबु थींदो। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो असांजा स्टूडेंट्स जेका हिन प्रोग्राम खे ॾिसंदा मूंखे उमेदु आहे लेकिन उन्हनि खे वॾो फ़ाइदो थींदो तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी मेडिकल जे हवाले सां असां गुफ़्तगू कई त एडमिशन वठण खां पोइ सॼो सिलसिलो अॻिते ताईं कीअं हलंदो महिनत कीअं करणी पवंदी तव्हांखे रिसर्च कीअं करणी पवंदी तव्हां वटि केतिरा ऑप्शन्स आहिनि ऐं अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें डॉक्टर साहब जीअं ॿुधायो त पैसो बि आहे ऐं हिन प्रोफेशन जी हिकिड़ी पंहिंजी रिस्पेक्ट आहे। अॼु बि जॾहिं असां को डॉक्टर ॾिसंदा आहियूं त असांजे दिलि में हिकिड़ी हुनजे लाइ इज़त थींदी आहे त जेकॾहिं हिन फील्ड में अचो त ज़रूरु तव्हां वटि अपॉर्चुनिटीज़ आहिनि तव्हां हिन फील्ड खे एज़ अ कैरियर एडॉप्ट करे सघो था। हिन सां गॾु पंहिंजो प्रोग्राम असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो थिए पंहिंजे होस्ट नवीद नाज़िम जतोई खे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान।